ईद उल फितर जी तमाम घणी मुबारकूं हुजनि। मुझे तरफा दिल जी गहराइनि सां ईद उल फितर जी मुबारकूं हुजनि। मोहम्मद आलू हज़ारन में न था यमी फातो ये हकीकत ही है। हाँ सूरन में बासी जमी में फाता आंखें मिलाने वाले दिल को चुराने वाले मुझको भुलाना नहीं। मतलब आपको अगर कभी कोई चांस मिले, कोई अच्छा रोल हो तो आप ज़रूर। माण्हुनि सां मोहब्बत आहे, पंहिंजी टीम सां मोहब्बत आहे, उहो जेकॾहिं आहे त सुठो एक्टर आहे। KTN जा लख थोरा जंहिं असांखे इंट्रोड्यूस करायो। ॾे पर ॾे में मूंखे ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे दिली दिली ईद मुबारक हुजे। तू मुझी जिंदगी तू मुझी बंदगी। ओ यार मौला मुझे छड़वा मिला तुझी मेरे बगना है। हम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू पंहिंजे व्यूअर खे इहा ई पैगाम ॾींदुसि त जेतिरो थी सघे पंहिंजे माउ पीउ जी क़दुरु कयो। सिर्फ KTN ते।